इहो ॾाढो ख़ूबसूरत शाह साहिब जो बैत तव्हां ॿुधायो आहे। अॼु न औकातनि में ग़ालिब तव्हां अॻिते कीअं मरियूं मूंग यानी यकीन कयो सच ॿुधायां शाह साहिब जेके बैत जे आऊं पढ़ंदो आहियां जेका मुंहिंजी माना हूंदी न आऊं पंहिंजे हिसाब सां जेको मुंहिंजो बैत जी वणंदो आहे ऐं उनजी ट्रांसलेशन या उनजी जेका शाह साहिब जे बैत मामला आहिनि या हुन छा थो चवणु चाहियां आऊं पंहिंजे हिसाब सां अॼु न औकातनि में तालिब तव्हां तालिब छा तालिब माना उहो जेको तलब करण वारो हुजे माना हिन दौर में तालीम जे लाइ मूंखे तालीम तड़प हुजे तालीम खे पढ़ाइण जी त मूंखे तालीम मां सिखणो आहे मूंखे तालीम कराइणी आहे उहा ॻाल्हि जे लाइ उहा मुंहिंजी जेका बंदि दरी जेका दिमाग़ में खुलण जे लाइ त उहे जेके माण्हू आहिनि सच ॿुधायां अॼुकल्ह आहिनि अच्छा वरी जो जीअं बि जीआरे जीअं छा जी माना इंसान है वरी इंसान मुंहिंजी ज़रूरत आहे मूंखे आऊं तलबगार रहंदो आहियां इज़त जेका लाहं सां मूंखे मिले या जेको ॿियो रहे थो मूंखां उनखे मिलणु खपेव माना इंसान आख़िर में हूंदो न हू उन ॻाल्हि में हू ज़रूरु पंहिंजी हिकिड़ी पाण खे मक़बूलो महसूसु कंदो आहे जॾहिं हुनजी समाज में माण्हू हुनजी इज़त कंदो आहे उहा शइ आहे इज़त हर माण्हू लहे थो पंहिंजे जेके हुनजा अमल आहिनि पंहिंजा अमाल आहिनि पंहिंजा ज़िंदगी जा एॾा मामला आहिनि और उन माण्हू को मिले सो जे जीअं के जारे से लाओ अॻिते क्यों हाणे उहे जेके हिन दौर में ईअं लॻे थो उहे अहिड़ा माण्हू भला माण्हू उनजे तइदाद हाणे आहिस्ते आहिस्ते घटिबो वञे थोरो ओछो आहे उहे माण्हू जाम आहिनि भला माण्हू हिन समाज में बुरनि खां मथे सुठा माण्हू आहिनि जेके असीं सम्झूं जेको असांजो समाज आहे इन में सुठा माण्हू तमामु घणा आहिनि बुरा तमामु घटि आहिनि उन तइदाद घटि आहे पर जीअं त बुराई समाज में ईअं आहे जे सफ़ेद कपिड़े ते को कारो टिको लॻी वञे त तव्हांखे सफ़ेद कमीज़ सफ़ेद चोले ते पहिरीं नज़र छा ईंदो कारो टिको नज़र ईंदो हा तो समाज इन सभु तमामु सुठा माण्हू दुनिया में मुंहिंजे ख़्याल में कान्हे अॼोकी गुफ़्तगू में पाण इहो सिखूं था त समाज जेकी दुनिया आहे इन सुठी माण्हू तइदाद तमामु घणो आहे जो तव्हां छा पुछणु चाहियो था त उहे जेके माण्हू हुआ उहे बक़ौल मुंहिंजी पंहिंजी ट्रांसलेशन जी सो सारी ऐं शाह साहिब जे बैत जो माहिर कोन्हे माना उहे या त कंहिं ॿिए देश में हलिया विया या के बिना ॿुधाइण जे हलिया विया जिन्हनि जे करे जिन्हनि ते असांजी उमेदूं लॻल हुयूं जिन्हनि ते असांखे तवको हुई इहे उहे माण्हू आहिनि जेके असांजी जीअ खे ॾियारींदा माना असांखे सुठी का सिंध भरी ॻाल्हि कंदा असां सां का सुठी ॻाल्हि असांखे रस्तो ॿुधाईंदा को रस्तो ॾस ॿुधाईंदा को ॾस असांखे ॾींदा इन मतिलबु छा साहिब जी हुआ अॼु न औकात में तालिम तव्हांखे हाणे ॾिसो ही छा साहिब बैत इन ते वॾा ॿिया माहिर आहिनि मूंखे उमेद आहे त पाण जंहिंमहिल लिखंदासीं रखंदासीं फेसबुक ते असांजा जेके ॾाह जेके शाह साहिब जे बैतनि जा बारकू आहिनि उहो यकीनन पाण खे हिन ते ज़रूरु ॿुधाईंदा हिन बैत जो शाह साहिब असुल में छा सोचियो पिए छाजे लाइ इहो बैत मुंहिंजे ख़्याल में इहा उहो सभु